पाकिस्तान जो टोटल पैदावार जो 70% तेल सिंध पैदा करे थी ऐं पाकिस्तान जी कुल गैस की पैदावार में 65% सिंध पैदा करे थी। शाहूकार ज़रई ऐं मैदनी वसीलनि मां हासिल थींदड़ दौलत जे हवाले सां जेकॾहिं सिर्फ़ ऐं सिर्फ़ कोयले मां हासिल थींदड़ रक़म सिंध ते ख़र्च कई वञे त सिंध सोनी थी सघे थी ऐं सिंध जी तक़दीर तब्दील थी सघे थी। पर एॾे शाहूकार ऐं पैदावारी वसीलनि सां मालामाल सिंध जो माण्हू अॼु बुख बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ऐं पंहिंजा बच्चा विकिणण ते मजबूर आहे। पाकिस्तान जी 62 सालनि वारे अरसे में सिंध खे बुख बदहाली बेरोज़गारी ऐं ख़ुदकशियुनि खां सवाइ कुझु बि पलह कोन पियो आहे। न सिर्फ़ एतिरो पर रियासती दहशतगर्दी वसीले 1983 1986 में MRD जी तहरीक टोड़ी फाटक शाह बंदर मुर्तज़ा भुट्टो सिंध जी न्याणी मोहतमा बेनज़ीर भुट्टो जो दर्दनाक कतल शहीद समियल कलवड़ कलोड़ो ऐं मुश्ताक अमन ख़ासकेली जी शहादत ताईं सिंधियुनि खे रियासती दहशतगर्दी ज़रिए क़तल करण टार्चर सेलनि जूं अज़ियतूं ऐं जेलनि जूं अकूबतूं ॾियण जो सिलसिलो अञा पिणु जारी आहे। यादि रहे त 21वीं सदी जे अधु 1952 में वयाना कॉन्फ्रेंस में मुंहिंजे रहबर थियनि साईं GM सैयद हिन मुल्क ऐं खिते जे इम्कानी हालतुनि जो दुरुस्त अंदाज़ो लॻाईंदे हिते मज़हबी इंतहा पसंदी मुलाहियत जे ज़ोर वठण जे ख़दशो ज़ाहिर कयो हो। अॼु 21वीं सदीअ जी शुरूआत में इहो सच साबित थी चुको आहे त पाकिस्तान इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी जो